ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे नाए अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के माता गंगा जी जे हिन पृथ्वी ते अचण बाबति कथा ॿुधाइनि था, जंहिंमें राजा अंशुमान पंहिंजे पुट खे राज गद्दी ॾियण बाद वञी तप कंदे कंदे मृत्यु खे प्राप्त थी वञे थो, लेकिन माता गंगा प्रसन्न नथी थिए। तंहिं बाद राजा दिलीप बि तप कंदे कंदे मृत्यु खे प्राप्त थी वियो ऐं उन खां पोइ राजा दिलीप जो हिकिड़ो पुटु भागीरथ नाले हो, जंहिंखे जॾहिं इहा ॻाल्हि ॿारनि सां गॾु रांदि कंदे मालूम थी, तॾहिं हुन चयो त जेसिताईं आउं गंगा जीअ खे ज़मीन ते अचण वास्ते प्रसन्न न कंदसि, तेसिताईं राज गद्दीअ ते न वेहंदसि। ईअं चई हू माता गंगा जी खे प्रसन्न करण वास्ते तप करण हलियो वियो ऐं माता गंगा प्रसन्न थी चयो त आउं अची वञा बेशक, लेकिन मुंहिंजे अचण सां इहो मसइलो पैदा थींदो जो पृथ्वी मुंहिंजो ॿार संभाले कोन सघंदी। तंहिं लाइ तूं को अहिड़ो उपाउ कर त मां पृथ्वी ते अचां ऐं पृथ्वी मुंहिंजो ॿार संभाले वञे। तंहिं बाद भागीरथ वञी शिवजीअ खे तप करे प्रसन्न करे थो ऐं शिवजीअ खे चवे थो त तव्हां माता गंगा खे पंहिंजी जटाइनि में धारण करे उन्हनि जो थोरो रुख पृथ्वी ॾांहुं करियो त उन खे पृथ्वी संभाले सघंदी। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे नाए अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त जॾहिं श्री महादेव जी भागीरथ जी वेनती मञी, तॾहिं माता गंगा जो पाणी आकाश मां किरियो ऐं श्री महादेव जी जटाऊं खोले उन में जले खेसि काबू कयो। केतिरनि ई ॾींहंनि ताईं श्री गंगा माता महादेव जी जटाइनि में फिरंदी हुई ऐं पृथ्वी ते न आई। तॾहिं भागीरथ गंगा जी जे प्रगट थियण वास्ते श्री महादेव जी स्तुति कई। तॾहिं महादेव हिकिड़ो रथ भागीरथ खे ॾेई चयो त तूं हिन रथ ते चढ़ी गंगा जी जे अॻियां रथ खे डोराईंदो पंहिंजे वॾनि जी रख ताईं वठी वञ। ईअं चई श्री महादेव जी पंहिंजी जटा निपोरे श्री माता गंगा जी खे ॿाहिरि कढियो। श्री भागीरथ उन रथ ते चढ़ी जिते उन जे वॾनि जी रख पई हुई, उते श्री गंगा जी खे वठी आयो। जॾहिं माता गंगा जी जो जल उन रख ते पियो, तॾहिं भागीरथ जा सभई वॾा देवता रूप थी विमाननि ते चढ़ी स्वर्गलोक ॾांहुं हलिया विया ऐं भागीरथ ॾाढो ख़ुशि थी राज मंदिर ते आयो ऐं अची ब्राह्मण ऐं कंगालनि खे ख़ूब दान ॾखिणा ॾेई राज गद्दीअ ते वेठो। केतिरनि ई ॾींहंनि ताईं हिन धर्म अनुसार राज कयो। भागीरथ जे वंश में राजा ऋतुपुरन वॾो प्रतापी राजा हो, जेको नल जो माइट हो। जंहिं नल खां घोड़े जो चढ़णु सिखी उनखे जुआ करणु सेखारी हुई। ऋतुपुरन जो पुटु सुदास नाले वॾो प्रतापी राजा हिकिड़े ॾींहुं शिकार खेॾण वास्ते जंगल में वियो ऐं उते हिन हिरण रूप राक्षस खे मारियो। उन राक्षस जे भाउ राजा खां बदिले वठण जी इच्छा कई, लेकिन राजा जे साम्हूं थियण जी सुमर्थी न थे रखियाईं। तंहिं करे हू ब्राह्मण रूप थी राजा वटि अची चवणु लॻो त हे राजन, मां तमामु सुठी रसोई ठाहे सघंदो आहियां। मूंखे शेवा करण जो मौक़ो ॾेई पाण वटि रसोईयो करे रखो।
राजा इहा ॻाल्हि ॿुधी खेसि रसोईअ जी जाइ ॾिनी ऐं उहो राक्षस ब्राह्मण जे रूप में उते रहणु लॻो। हिकिड़े ॾींहुं सुदास विशिष्ट रखेश्वर खे दामू ॾेई केतिरनि ई क़िस्मनि जा भोॼन ऐं पकवान ठाराया त राक्षस उन में मांस विझी विशिष्ट रखेश्वर जे साम्हूं रखियो। विशिष्ट जी पंहिंजे जोग बल सां आदमीअ जो मांस सुञाणी कावड़जी राजा खे चयो त ए राजा, तूं मूंखे राक्षस सम्झी आदमीअ जो मांस मुंहिंजे खाइण वास्ते आंदो आहे। तंहिं करे मां नारायण जी खे वेनती थो करियां त तूं 12 वरनि ताईं राक्षस थी आदमीअ जो मांस खाईंदो रहिजांइ। इहो श्राप ॾेई विशिष्ट जी उथी खड़ो थियो। उन वक़्तु राजा बि जंहिं पंहिंजे तप जे बल सां श्राप ॾियण जी सुमर्थी रखी थे, चयो त मूंखे ख़बर ॾियण सां कंहिं बि आदमीअ जो मांस विशिष्ट जी जे खाइण लाइ न रखियो ऐं मूंखे अजायो हिन रखेश्वर श्राप ॾिनो आहे, तंहिं करे मां बि उनखे श्राप ॾींदसि। ईअं चई जॾहिं राजा श्राप ॾियण वास्ते पाणी हथ में खयो, तॾहिं राणीअ राजा जो हथु जले चयो त तव्हांखे ब्राह्मण ऐं गुरू सां बराबरी करणु न घुरिजे। विशिष्ट जी क्रोध करे श्राप ॾिनो त वरी दयाल थी वरदान बि ॾींदो, सो तव्हां उनखे श्राप न ॾियो। राणीअ जे सम्झाइण ते राजा विशिष्ट जीअ खे श्राप ॾियणु वाजिबु न सम्झी उहो हथु वारो पाणी पंहिंजे पेर ते विधो, सो 2 पेर राजा जा कारा थी पिया। उन ॾींहं खां पोइ माण्हू राजा सुदास जो नालो कलमा गुपात कोठणु लॻा ऐं ॿियो सॼो बदन राजा जो जीअं जो तीअं रहियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 9 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।